सॼे मुल्क वांगुरु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि कश्मीरी भाइरनि सां ॿधी जे इज़हार लाइ मुख़्तलिफ़ रैलियूं सेमिनार ऐं तक़रीबूं कोठाए उन्हनि सां पंहिंजी ॿधी जो इज़हार कयो वियो। कराची जे इलाइक़े मलीर जे तालीम खाते जी निगरानी में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ईदो ॻोठ पारां रैली कढी वई। फरीदाबाद बॉयज़ हाई स्कूल जे हेड मास्टर कादिर बख्शटांडी ऐं ॿिनि जी अॻवानी में उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां रैली कढी वई। ओबाड़े में सरकारी तौरु ख़ानगी स्कूलनि पारां रैली कढी वई। मीरपुर ख़ास जे कोट ग़ुलाम शहर में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि सरकारी अमलदारनि ऐं सहाफ़ियुनि पारां रैलियूं कढी वियो। गाढ़ो जे तालुके केटी बंदर जे मरकज़ी शहर बघाण जे सरकारी हाई स्कूल ऐं प्राइमरी स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि ऐं समाजी अॻवाननि पारां ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण ॿिनि जी अॻवानी में कश्मीरी भाइरनि सां यकजहती जे इज़हार लाइ रैली कढी वई। कोस्की में पीपल्स पार्टी पाकिस्तान पेट्रियोटिक यूथ ऐं ॿियनि पार्टियुनि पारां रैली कढी वई। ॾहकी में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक़ह जे माण्हुनि औरतुनि मर्दनि तोड़े ॿारनि रैलियूं कढियूं ऐं एंग्रो कंपनी पारां माण्हुनि जी ज़ंजीर ठाही वई। IG मोटरवे एडी ख्वाजा जी ख़ासि हिदायतुनि ते हालाणी खां कोट सफदर ताईं कश्मीर सां इज़हार यकजहती लाइ रैलियूं कढियूं वयूं। हारानी लॻ ॻोठ अलीशहर चांग में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ज़ैरो खान चांग में बि रैली कढी वई। सोभे दरिये में औरंगज़ेब पीरज़ादे ऐं ॿियनि जी अॻवानी में मिरहाब वाह खां ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम जे ऑफिस ताईं रैली कढी नारेबाज़ी कई वई। कश्मीर में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं तालीमी इदारनि तरफ़ां धार धार रैलियूं कढियूं वयूं। कंबर शहदाद कोट में पाकिस्तान ऐं कश्मीर जो क़ौमी झंडो फड़कायो वियो ऐं पाकिस्तान ऐं कश्मीर जा क़ौमी तराना बि वॼाया विया ऐं DC ऑफिस जे साम्हूं वण बि पोखिया विया। मेरठ में सुन्नी राब्ता काउंसिल जमात अहले सुन्नत हेठि हाफ़िज़ मंज़ूर चांडियो ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई ऐं नारेबाज़ी कई वई। काज़ी अहमद में मुख़्तलिफ़ हंधनि तां रैलियूं कढियूं वियूं। रैलियुनि में तालीम, रेवेन्यू, टाउन कमेटी, स्कूली शागिर्दनि समेत हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। तॾहिं मोहम्मद खान में बि रैलियूं कढी कश्मीर सां ॿधी जो इज़हार कयो वियो। गोलार्ची में आल प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारां अफ़ज़ल आरही ॿिनि जी अॻवानी में शानदार रैली कढी वई जंहिंमें शहर जे सभिनी प्राइवेट स्कूल जे ॿारनि तोड़े उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। गढ़िया सिंध जे आगा सदरुद्दीन मेन प्राइमरी स्कूल मां रैली कढी नारेबाज़ी कई वई। डिगड़ी में असिस्टेंट कमिश्नर निसार अहमद मेमण ॿिनि जी अॻवानी में शानदार रैली कढी वई। भावड़ शाह भरिसां केटी में कश्मीर डे मल्हायो वियो। कश्मीर सां ज़ुल्म ख़िलाफ़ दादू में उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज जे शागिर्दनि ऐं उस्तादनि प्रोफेसर इरफान कलहुड़ी ॿिनि जी अॻवानी में रैली कढी ऐं उस्तादनि ऐं शागिर्दनि प्रेस क्लब गेट ते लॻल साइन बोर्ड ते पंहिंजे जज़्बात में तासुर लिखिया। इन मौक़े ते उस्तादनि चयो त 184 ॾींहंनि खां उते कर्फ्यू लॻल आहे जंहिं जे करे मासूम ऐं पोढ़ा सख़्त तकलीफ़ुनि खे मोड़े रहिया आहिनि जेके इंसानी हक़नि जी लताड़े हुननि मुताबिक़ कश्मीर में लॻल कर्फ्यू जल्द ख़तमु कयो वञे। मेहड़ में गवर्नमेंट हाई स्कूल 1 जे शागिर्दनि उस्तादनि पारां हेड मास्टर मौला बख्श उमरे ॿिनि जी अॻवानी में रैली कढी नारेबाज़ी कई वई। कोट डीजी में ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल कुंभ पारां शागिर्दनि शागिर्दानी ऐं उस्तादनि पारां रैली कढी कश्मीर जी हिमायत में नारा हयां विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk